फुलजी स्टेशन वार्ड नंबर 2 जे आज़ाद उम्मीदवार अब्दुल हमीद सूमरो हैदराबाद हाई कोर्ट वञी रहियो हो त स्टॉप तां मुबैना तौर फुलजी पुलिस खेसि पकड़े गुम करे छॾियो आहे। उन मौक़े ते मोहम्मद इस्माइल सूमरो चयो त मुंहिंजे बाबा अब्दुल हमीद सूमरो साम्हूं बीठल पीपी उम्मीदवारनि खिलाफ़ हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई हुई, जंहिंजी अॼु ॿुधणी हुई। वार्ड नंबर 2 ते पीपी तरफ़ां राव अनवर ऐं संदसि कवरिंग कंदड़ उम्मीदवार इम्तियाज़ कुरैशी ऐं साजिद राजपूत जा पंहिंजा वोट वार्ड 2 में दाख़िल न आहिनि। पीपी जे उम्मीदवारनि पंहिंजे वार्ड में फॉर्म भराइण बदिरां हुननि ॿिए वार्ड में फॉर्म भरायो, जंहिं जे ख़िलाफ़ हाई कोर्ट में अॼु हाज़िरी रखियल हुई। असीं पीपी वारनि जे इन अमल जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत करियूं था ऐं अब्दुल हमीद सूमरो खे आज़ादु करण जी घुर करियूं था।